अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी जे प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आऊं आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, पाण प्रोग्राम पोइ था कयूं। पाण हिकिड़ी लाड़काणे जी वीडियो क्लिप आहे, जेकॾहिं उहा पाण हिकिड़े मिंट जी आहे, ॿुधी वठूं, उन खां पोइ उन ते पाण खे प्रोग्राम करिणो आहे, ॿुधी वठूं। अचो त पाण उहा वीडियो पहिरीं ॾिसी वठूं ऐं आहे छा वीडियो में उनखे ॿुधी था वठूं। उन्हनि खे बि ख़बर आहे चोर इहा ई अदी चोर आहे जेका अंदरि आहे, इहो ई ज़रदारी चोर आहे जेको अंदरि आहे। बिलावल ज़रदारी ॻाल्हि करे थो त बेगैरत जी ॻाल्हि आहे। मां चवां थो अॻ में तूं गैरत खां त हेपेटाइटिस सी जी मरीज़ आहिनि, HIV एड्स जा मरीज़ आहिनि, रते तेरो तुंहिंजो घर आहे, तुंहिंजो कॉन्स्टिट्यूंसी आहे, हिते लाड़काणे जे अंदरि मरीज़नि खे दवा नथी मिले त वॾी गैरत तूं का बेगैरत तूं आई जो तुंहिंजा हिते वोटर जेको आहे सो हेपेटाइटिस जा मरीज़ आहिनि। तोखे इहा गैरत कोन थी अचे त तूं अचे उन्हनि पंहिंजे वोटरनि सां गॾु थी वेठो आहे नए दरे जे अंदरि कमरे में बंदि लॻो। गैरत ताईं ॾाढो अचु माण्हुनि खे हिते अंदरि लाड़काणे में अचे कुझु माण्हू छा था चवनि, बेगैरत वॾो पाण आहे। मां इहा ॻाल्हि कयां थो, वॾो गैरत कंदुसि चए थो पाण खे मां हिते लाड़काणे में बि चवां थो त तोखां वॾो बेगैरत कोई कोन्हे को। तूं अचु अॼु लाड़काणे जे माण्हुनि खे पुछ त छा मसलो आहे। डॉक्टर साहब, तव्हां तक़रीर ॿुधी PS 11 लाड़काणो जिते मौज़म अब्बासी साहब पारां उम्मीदवार MPA हुयो ऐं हाणे उम्मीदवार आहे। सियासत में हर पार्टी फ़र्द पंहिंजो प्रोग्राम ॾींदो आहे। छा तव्हां प्रोग्राम धमकियूं ऐं बदतहज़ीबी अणसहब ऐं तव्हां उन इलाइक़े जा आहियो ऐं सॼी हयाती तव्हां वरियनि खां ख़ानदानी हिकिड़ो तालुक़ बि रहियो आहे, तव्हां सियासत खे इन पासे वठी वञो छो था? अवल त जंहिं नमूने हू लफ़्ज़ इस्तेमालु थो करे MPA फरियाल टालपुर साहिबा लाइ या पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो लाइ, आओ पॉलिटिक्स जे मैदान ते सिर्फ़ु ही चवंदो आहियां त कंहिं बि माण्हू खे घटि में घटि इहो हक़ु न हुजणु खपे त पॉलिटिक्स में हिकिड़ो त पर्सनल न थिए, ज़ातियात ते न वञे, ऐं ॿियो त हू लीडरशिप जो एतिराम करे तव्हांजी ॾांहुं ॿी पार्टी जी आहे, टीं जी आहे, चौथी जी आहे, हुनजो। हाणे हीअ जेका वीडियो आहे जेका असांखे पंहिंजे रिपोर्टरनि ॿुधाई आहे त अॼु खां सोशल मीडिया ते तमामु घणी 5 ॾींहं अवल कोट अब्बासी जेको हिननि जो आहे ठारायो अथऊं, उन में मुख़्तलिफ़ हिन जा इतादी बि मौजूदु आहे। उन जे रूबरू जंहिंजा उहो नाला बि खणे थो वीडियो में, उन जे रूबरू हीअ थी आहे। आउं सम्झां थो त बिना देरि जेकॾहिं कंहिं इताद जे पारां जनाब मौज़म अब्बासी खे बीहारियो वियो त उन इताद खे नोटिस वठणु खपे, या त उनजी मालिकी करे त हा हिन जेको बिलावल भुट्टे खे बेगैरत चयो आहे, असांजो फरियाल टालपुर खे गारियो, इहो असांजो माना इज्तिमाही मौक़िफ़ आहे। पोइ त तव्हां आज़ादु आहियो सभु, पोइ हू बि आज़ादु आहे, ठीकु आहे। अवल त इन जे जवाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहो करणु न खपे, सही न ॾियणु खपे, जवाब में गार न ॾियणु खपे, सही आहे। पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी लाड़काणे जी जेका तनज़ीम आहे उनखे जेके बि इन्हनि जा वॾा आहिनि, माना मां ज़ाती तौर बि सुञाणा थो, 2 ॼणा 3 ॼणा, हाजी मुनवर अली अब्बासी साहब, जनाब डॉक्टर सफदर अब्बासी साहब या नाहिद साहिबा, त उन्हनि खे स्टैंड वठणु खपे। जेकॾहिं हू सम्झनि था त हा हीअ बराक आहे, हीअ सही आहे ऐं अॻिते असांजी ॿोली अहिड़ी ई हूंदी, पोइ ख़बर छा आहे त पॉलिटिक्स करण जी गुंजाइश घटिजी वेंदी। पर हाणे मां ॿी ॻाल्हि ॿुधां, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब जो तालुक़ु पीपल्स पार्टीअ सां हुयो, आसिफ़ ज़रदारीअ सां हुयो, जेको बि हुयो, साॻी ॿोली मिर्ज़ा साहब इस्तेमालु कंदो रहो। अॼु भला उहा आहे किथे? मां वरी ॿी ॻाल्हि थो कयां, सफ़ा सोली, उहा ॿुधो। जनाब मीर मुर्तज़ा भुट्टे पीर साहब पागारे जे ख़िलाफ़ु ॿोली इस्तेमालु कई, सख़्तु बिल्कुलु, तॾहिं असां रिपोर्टर, हा असां बि उन में सरगर्म रिपोर्टर आहिया हूंदा। ठीकु, बिल्कुलु। असां चयो त यार हे मीर खे छा थी फायर थी वियो आहे न, हे फायर थी वियो आहे, हाणे जवाब में मीज़ाइल ईंदो, छो त
त पीर साहिबु मीज़ाइलनि राकेटनि खां घटि ॻाल्हि ई न कंदो, हुनजी पूछ बि वॾी आहे, हुनजो इल्मु बि। ॿिए ॾींहुं ख़बर पई त मोहतरमा बेगम नुसरत भुट्टो साहिबा पंहिंजे पुट खे पीर साहिबु पागारे वटि वठी ऐं माफ़ी वठी आई। मां इहो नथो चवां मीर मुर्तज़ा भुट्टो को पीर साहिबु पागारे खां नंढो या बेगम भुट्टो नंढी, पर मुंहिंजे हिसाब सां इहा मजमूई तौर ते बेगम साहिबा पंहिंजो कद तमामु वॾो करे छॾियईं न। ऐं ॿियो छा थियो ख़बर अथव? अच्छा, को सियासी तालुक बि न, सियासी मुखालफ़त आहे सफ़ा पकी। माना भुट्टे साहिब जे इल्ज़ाम आहे न, बिल्कुलु पीर साहिब भुट्टे साहिब ते 6 नूरनि जो इल्ज़ाम या आहे। पीर साहिब ते इहो इल्ज़ाम आहे त भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ जेका बि मूवमेंट तहरीक हलाई न, उहा हलाई न। ठीकु आहे, उनजे बावजूदि उहो पीर साहिब ॾे वई, पंहिंजो पुटु वठी वई ऐं उनखां माफ़ी वठी आई। इहो तारीख़ जो हिसाबु आहे। हिकु वरी आसिफ़ अली ज़रदारी हिकिड़े ॾींहुं तो ॻाल्हाए वियो पीर साहिबु पागारे जे ख़िलाफ़ु। हीउ त हाणे जीअरो रिकॉर्ड आहे न। सही, बिल्कुलु। आसिफ़ साहिबु हयात आहे। हाकिम अली ख़ान खणी गुज़ारे वियो आहे। हाकिम अली ज़रदारी ॿिए ॾींहुं हू जे इस्लामाबाद उते ॻाल्हाए वई। हाकिम अली ज़रदारी ॿिए ॾींहुं, चाचो हाकिम अली ज़रदारी साहिबु ॿिए ॾींहुं किंगरी हाउस वञी मरहूम पीर साहिबु पागारे खां माफ़ी वठी, हथ जोड़े आयो वञे। हथ जोड़े छा, हुननि जो तालुक अहिड़ो बि हुननि जो पाण में तमामु घणो गहरो तालुक बि। मां तव्हांखे हिकिड़ी टीं ॻाल्हि थो ॿुधायां जेका बिल्कुलु हिकिड़ी नई ॻाल्हि, ॿी ॻाल्हि। चाचो हाकिम अली ज़रदारी मरहूम जेको हो, उहो बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॿिए दौर में पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन। सही, बिल्कुलु ठीकु। हुकूमत हली वई 96 जे 5-4 नवंबर जे विच राति, 6 नवंबर 4-5 नवंबर जे विच। साईं मां हुउसि न। हा, ठीकु आहे। तारीख़ुनि ते मूंसां न लड़ंदा। सही, ठीकु आहे। उहो थियो। चौधरी शुजात मियां नवाज़ शरीफ़ जे दौर में इंटीरियर मिनिस्टर हो। उन हाकिम अली ज़रदारी खे ॿधो। हाकिम अली ज़रदारी साहिब खे गिरफ़्तार करे ऐं चयो त असां हिननि खे सियासत करण जो ज़ाइक़ो चखाईंदासीं। मरहूमा बेगम कुलसूम नवाज़ उन नवाज़ शरीफ़ खे चयो त हाणे पॉलिटिक्स में अॻे एतिरो विहाउ वधी, हाणे ओतिरो वधो जो सुभाणे तव्हां ते बि महल अचे त असां सभिनी जेलनि में पिया हुजूं। वॾनि जो ख़्यालु कयो। शाम जो, पहिरें सुबुह जो ॿधो आहे, शाम जो चौधरी शुजात चयो त असां हाउस अरेस्ट था कयूं ऐं असांखे सीनियर्स जो ख़्यालु करणु खपे। छा आहे त ही सिज ॿपा आहे, सिज उभरंदो ओभर खां, लहंदो ओलह ॾांहुं। इन करे तव्हां जेकॾहिं ख़्यालु नथा कयो, अॼु जंहिं बि बिलावल भुट्टे खे तव्हां बेग़ैरत था चओ, मतां नाईद जे हंज में पलियो हुजे। सही, बिल्कुलु। मतां हुनजो चयो हाजी मुनवर अली अब्बासी साहिबु ऐं डॉक्टर सफदर अली अब्बासी साहिबु मञियो हुजे कॾहिं, पोइ तव्हां पंज। ऐं ख़ुदि उन्हनि जी वालदा सभ खां वॾो आइकन आहे उते हिननि जे ख़ानदान में, जेका पहिरीं ख़ानदानी तालुक हो, डॉक्टर अशरफ अब्बासी साहिबा मरहूमा। उहा ईअं थोरी करणु ॾे जंहिं नमूने हाणे ही छुड़ियो। असां त डॉक्टर साहिबु मजमूई तौर ते चवंदा त सिंध में या पाकिस्तान में सॼी दुनिया में सियासत खे इन पासे वठी, सियासत साहिब जो नालो आहे न, सियासत आहे ई बर्दाश्त जो नालो न। तव्हां ॿिए जो मौक़ुफ़ त मञो ऐं पंहिंजी जेका बि तनक़ीद कयो आहे उन लाइ सुहिणा लफ़्ज़ चूंडे तव्हां तनक़ीद कयो। पीपल्स पार्टी करप्ट आहे, पीपल्स पार्टी तबाह करे छॾियो आहे, तव्हांखे इहे ॻाल्हियूं करण लाइ खोड़ ॿिया लफ़्ज़। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका बि ऊंदहि कई आहे, नुक़सानु कयो आहे, करप्शन कई आहे, छा बि कयो आहे। हाणे मां आलमी ॻाल्हि थो ॿुधायां। हाणे अॼु अनाउंस करे छॾियऊं त ट्रंप खे हटाइण जी कोशिश तेज़। सही आहे, ठीकु। ट्रंप पुछाणो या इम्पीचमेंट पाण चवंदा आहियूं। सही आहे। ट्रंप कगार थोरी ॾिनी आहे, मज़े जी ॻाल्हि आहे। पर छा आहे त के मुहज़िब ॻाल्हियूं उहे जॾहिं मुल्की मफ़ाद जे ख़िलाफ़ु वञनि त बि तव्हां हिकिड़े
मनसब ते वेठल माण्हूअ खे इजाज़त नथी ॾेई सघिजे त अख़लाक़ जे दाइरे में रही करे बि पंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। ट्रंप ते इल्ज़ाम आहे त हुन यूक्रेन जे सदर खे फ़ोन वसीले ऐं इन ईमेल में चयो त थोरो ओबामा खे दॿाए त जीअं मुंहिंजे लाइ रस्ता सवला थियनि। हिन में गार किथे आहे? पर मुल्की मफ़ाद में क़ौमी असां वटि त हर ॻाल्हि मुल्की मफ़ाद हूंदो आहे। ॿिए मुल्क सरहद खां ॿाहिरि इहा ॻाल्हि तव्हां कयो छो था? कयो छो था ऐं ॿिए खे घुरायो छो था? त इन करे हुनखे चयो अथऊं तव्हां इम्पीचमेंट या कागज़ तयारु करे नोटिस ई उहो सॼो न बि थिए कुझु। पर मां तव्हांखे इहा ॻाल्हि थो ॿुधायां, मां ज़ाती तौरु सम्झां थो त पाकिस्तान जी तोड़े सूबाई इलेक्शन कमीशन खे हिन ॻाल्हि जो सख़्तु नोटिस वठणु खपे ऐं जेके अख़लाक़ियात इलेक्शन जे मोह में तय थियल बिल्कुलु ॿिन्ही पासे उहा न रुॻो चेक करे पर ॾोह करे सवाब करे। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते असां ॿिन्हिनि खे ॾींदा इजाज़त। अलाह।